सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सखर जे मिलिट्री रोड वारे इलाइक़े में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसात ऐं ॿोॾि मुतासिर थियल रोडनि जो तामीराती कम तेज़ी सां जारी आहे। सखर समेत पूरी सिंध जा रोड तबाह थिया आहिनि। जिन इलाइक़नि में पाणी बीठल आहे उहो निकाल कराइण असांजी हुकूमत जी अवलीन तरजीहनि में शामिल आहे। हुन चयो त सखर ऐं खैरपुर मां पाणी जे निकाल लाइ आला सतही इजलास तलब कयो वियो आहे। पूरी सिंध में थियल नुक़साननि जी सर्वे कराई पई वञे त जीअं जिन जा घर किरिया आहिनि उहे ठाराए सघनि। हुन चयो त असांजे मुल्क में फूड सिक्योरिटी जो मामलो पेश अची सघे थो। जिथां जिथां पाणी निकाल थींदो उते फौरी तौर ते फसल पोखिया वेंदा। हारनि ऐं ज़मींदारनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। हुन चयो आहे त सखर ज़िले में जिथे बि पाणी बीठल आहे उहो तुर्त निकाल करायो पियो वञे। हुन जो वधीक चवण हो त असां वटि एतिरा टेंट मौजूद ई नाहिनि। हुन चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं रेलवे वारे वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक पाण मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। तमामु जल्द रेलवे ट्रैक बहाल थी वेंदो। संदसि चवण हो त ॿोॾि ऐं बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा अवामी मुफ़ादनि वारी सियासत कई आहे। हुन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम तहत अवामी ख़िदमत जारी रहंदी। मुल्क जो 60% अवाम मुश्किल हालतनि मां गुज़री रहियो आहे ऐं इमरान ख़ान धरणे जी कॉल पियो ॾे। इमरान ख़ान जे धरणे वारी कॉल मिस कॉल साबित थींदी। उन खां अॻु हुन सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदड़ रोडनि जे तामीराती कमनि जो जाइज़ो वरितो, जंहिं दौरान डिप्टी कमिश्नर सखर शहज़ाद ताहिर थईं पिणु साणुसि गॾु मौजूद हो।